बाबा ॾिसो था त मुसलमान पाण में सिंधी भाइर पाण में हिक ॿिए खे क़त्ल कनि था। बिरादरियुनि जा जहिड़ा क़ौमी जहिड़ा जिन में ग़रीब मारिया वञनि था। क़ुरान फ़िरके वारियत को मना थो करे। अल्लाह जे सूफ़िन वलिन हर दौर में फ़िरके को रोकियो आहे। पोइ बि चंद पैसा कमाइण जे लाइ, कूड़ी दुनिया कमाइण जे लाइ फ़िरका फैलाइनि था, फ़िरके जूं नफ़रतूं फैलाइनि था। असां त उहा उम्मत आहियूं जो असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे फरमायो आहे त तव्हां क़ब्रिस्तान मां बि टपो त क़ब्रुनि वारनि खे बि सलाम कंदा कयो। जो पढ़ंदा आहियूं अस्सलामु अलैकुम या अहलल कुबूर यग़फिरुल्लाहु लना व लकुम व अंतुम सलफना व नहनु बिल असर। पर बाबा ॾिसो था फ़िरके वारनि एतिरियूं नफ़रतूं फैलायूं आहिनि जो हिकु ज़िंदा मुसलमान ॿिए ज़िंदा खे सलाम नथो करे। सिर्फ़ पैसा कमाइण जे लाइ, चंदा पिनण जे लाइ। या अल्लाह तोखे वास्तो आहे चादर ततहीर जो। या अल्लाह तोखे वास्तो आहे चादर ज़ैनब जो। इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी मासूम बीबी सकीना जो वास्तो थी। असांजी सिंध मां हे बिरादरियुनि जा जहिड़ा मौला ख़त्म थियनि। सिंध में अमुन क़ाइमु फरमा, असांजे पाकिस्तान में अमुन क़ाइमु फरमा। ऐं मौला महबूब जी उम्मत खे फ़िरकनि खां बचा, फ़िरके वारियत खां बचा, फ़िरके वारियत खां बचा। हर मुसलमान के इहा तौफ़ीक़ ॾे, शिया सुन्नी हर मुसलमान के इहा सआदत ॾे त पंहिंजे घर में यतीमनि जे यार नबी जी लख सलवात पढ़ाइनि। मुंहिंजा अल्लाह अॼु हे दुआ क़बूल फरमा, अॼु हे दुआ क़बूल फरमा, अॼु हे दुआ मुंहिंजी क़बूल फरमा।